दुनिया मुझी दिल बर्दाश्त न भी करे ओ अम्मा माचा चंदे वञा पियो तुझे लाए कपड़न जो जोड़ो वठी अचा पियो ओ अम्मा मामा मंडे वञा पियो तुझे लाए कपड़न जो जोड़ो वठी अचा पियो अम्मा चंदी पया ओ पुट तुझो चाचा मुके छॾे चुका आहिनि मुंहिंजा ॿाहिरि तुझा मामा मुके छॾे चुका आहिनि नंढड़ो बचड़ो चवंदो पियो अम्मा ओ अम्मा माचा चंदे वञा पियो मां खाली न मोटंदो रिवाया जे अंदर ईंदो आहे उहो बचड़ो चाचनि जे दरवाज़े ते वियो आहे ओ चाचा ओ चाचा ओ चाचा अम्मा बोटल कपड़ा पाए घुमंदी पई आहे ओ चाचा जेकर त हिकिड़ो जोड़ो अम्मा जे लाइ जो चाचा चवंदा पिया आहिनि तुंहिंजी अम्मा खे असां जेको हुकुम कयोसीं असांजे चवण ते न हली आहे हलियो वञ असांजे दरवाज़े तां हलियो वञ नंढड़ो अखियुनि मां लुड़क हारे करे चवंदो पियो आहे ओ चाचा दुनिया जे अंदरि तव्हांजो सहारो हो अॼु तव्हां बि मां खे छॾे चुका हो अॼु तव्हां बि अम्मा खे छॾे चुका हो उहो नंढड़ो बचड़ो अखियुनि मां लुड़क हारे करे मामनि जे दरवाज़े ते वियो आहे मामा ओ मामा ओ मामा अॼु अम्मा त फाटल कपिड़ा पाए घुमंदी पई आहे मामा अम्मा जे लाइ कपिड़नि जो जोड़ो जो मामनि बि उन बचड़े नंढड़े खे यतीम खे मोटायो आहे उहो यहूदीअ जो यतीम ॿार अखियुनि मां लुड़क हारे करे अम्मा खे चवंदो पियो आहे ओ अम्मा चाचनि जे दरवाज़े ते वियो आहे अम्मा चाचनि बि मूंखे वापसि मोटायो आहे अम्मा मामनि जे दरवाज़े ते वियो आहे मामनि बि वापसि मोटायो आहे यतीम उहो यहूदी अखियुनि मां लुड़क हारे करे परेशान वेठो आहे घर खां ॿाहिरि वेठो आहे घर खां ॿाहिरि हेठि कंधु करे रहंदो पियो आहे रस्ते तां हिकिड़ो राहिब गुज़र कंदो पियो आहे राहिब चवंदो पियो आहे ओ पुट छाजे लाइ रहंदो पियो आहे यहूदी ओ बचड़ो यतीम चवंदो पियो आहे ओ चाचा अम्मा जे लाइ मां परेशान आहियां जो अम्मा खे कपिड़ा पाइण जे लाइ न चाचा परेशान लॻो पियो आहे उहो यहूदी चवंदो पियो आहे ओ पुट अहिड़ो रस्तो ॾसियां थो जंहिं रस्ते खां खाली न ईंदे रस्तो ॾसियां पियो जंहिं रस्ते खां साईं थोरो पंधु करे आयो आहे बसि रंधु कयां रस्ते खां खाली न ईंदे बसि इहा ॻाल्हि पूरी कयां बसि मुख़्तसिर कयां उहो यहू राहिब चवंदो पियो आहे आसमान ॾिठो थी हा ॾिठो आहे आसमान में सितारा ॾिठा थी चाचा सितारा ॾिठा आहिनि हर को ॾिसंदो पियो आहे भला चंड ॾिठो थी चए हा ॾिठो आहे सितारनि जे विच में हूंदो आहे चई मस्जिद नबवीअ में हलियो वञ हिकिड़ो जवान वेठो थी ईअं ई सितारनि जे विच में जीअं चंड चमकंदो पियो आहे जवाननि जे विच में ईअं चंड वांगुरु हिकिड़ो जवान चमकंदो पियो थी उन ॾे हलियो वञ तुंहिंजो मसलो हल सुभान अल्लाह बसि इन ॻाल्हि खे मां इते बंदि कयां पियो टेम हुजे या ॿुधायां हा बसि पंहिंजो वाइज़ बंदि पियो कयां अर्ज़ पए कयो दुनिया जे अंदर आका यतीम थी करे आया मुस्तफा जो यतीमन सां प्यार आहे महबूब मुस्तफा दुनिया जे अंदर यतीमन खे न छॾियो आहे छो जो महबूब मुस्तफा अम्मा आमिना जे पेट में 6 महीननि जा हा अबो अब्दुल्ला दुनिया मां वफ़ात करे वियो आका जॾहिं 6 सालनि जा पिया त अम्मा आमिना दुनिया मां वफ़ात करे वई अबो वरी जॻह ते मुस्तफा अम्मा आमिना इते मुस्तफा सां ॻाल्हाईंदी पई आहे मुस्तफा जी बचपने ओ पुट मोहम्मद करीम आमिना दुनिया में वञण वारी ओ पुट दुनिया जे अंदर तुझो नालो वॾो रोशन थींदो पुट परेशान न थींदा ओ पुट क़यामत ताईं तुझो नालो रोशन थींदो ओ पुट मोहम्मद करीम परेशान न थींदा अम्मा आमिना त दुनिया में वफ़ात करे वई आहे महबूब मुस्तफा जे अखियुनि मां लुड़क वहंदा पिया ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा आमिना मां मोहम्मद के कंहिंजे आसरे छॾींदी पई आहे ओ अम्मा मां मोहम्मद के कंहिंजे आसरे छॾींदी पई आहे इते महबूब मुस्तफा जी अम्मा दुनिया में वफ़ात करे वई आहे महबूब मुस्तफा ॾाॾे अब्दुल मुतल्लिब जी कफ़ालत में आयो 10 साल गुज़रिया ॾाॾो अब्दुल मुतल्लिब भी दुनिया में वफ़ात करे वियो आख़िरी सहारो हो उहो भी ख़त्म थियो उन खां बाद हज़रत अबू तालिब जी कफ़ालत में आया इहो राहिब वारो किस्सो अध में छॾियो इंशाअल्लाह कॾहिं तव्हां जे इलाइक़े में टेम मिलियो त खोले बयान कबो मुस्तफा जी यतीमी बयान कबी ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी।